नाज़रीन, हिंगोर जा लॻ रसूलाबाद में बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नीगर मुज़म्मिल हुसैन कोरी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हाई स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर तुनियो। रसूलाबाद में हिंगोर जे साफ़ी मंजूर हुसैन जांगर जे भाइटे 10 क्लास जे शागिर्द 15 साल नीगर जा क़ातिल अञा ताईं पुलिस गिरफ़्तार करे न आहे सघी। क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ हाई स्कूल रसूलाबाद जे उस्तादनि ऐं शागिर्दनि मेरापुर लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एहतिजाज कंदड़ उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त 10 क्लास जो शागिर्द शहीद मुज़म्मिल कोरी ऐं ज़्यादतीअ खां पोइ उन बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। उन जे लाइ असां उस्ताद ऐं शागिर्द एहतिजाज करे रहिया आहियूं त उन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे। हाई स्कूल में पढ़ंदड़ 10 क्लास जो शागिर्द मुज़म्मिल कोरीअ खे बेगुनाह दरंदर निवासियुनि क़त्ल कयो आहे, उन सां ज़्यादती कई आहे। इन वाक़े जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। असां जनाब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जनाब चीफ जस्टिस ऑफ सिंध, जनाब वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं वसवारनि खां मुतालबो था कयूं त हिन क़िस्म जा वाक़िया जेके थियनि था उन में अहिड़ो कानून ठाहियो वञे, अहिड़ो कानून जोड़ियो वञे जंहिंसां क़ातिल खे अहिड़ी सज़ा मिले जो क़ातिल वरी सघ न करे अहिड़ा वाक़िया करण जी। मुज़म्मिल खे नामालूम माण्हू करे उनखे क़त्ल करे फिटी करे विया आहिनि, जिन जो मंझंदि जो लाश हथायो आहे, जेको असां दुखायक हादिसो आहे, वाक़ियो आहे। असांजी पुरज़ोर मज़म्मत था कयूं, इंतज़ाम खां मुतालबो था कयूं उनजा फौरी तौर ते क़ातिल जेके आहिनि गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ते पहुचाया वञे। ज़हीन होशियार ऐं रेगुलर छोकिरो हो। असां मुतालबो कयूं था त सभिनी इंतज़ामनि खे उन जे क़ातिलनि खे फौरी तौर पकड़ियो वञे। मुज़म्मिल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, उनखे बेदर्दीअ सां मारियो वियो आहे। क़त्ल थियल नीगर जा वालिदीन पंहिंजे जिगरे टुकड़े जे विछोड़े ते हंजूं हारींदा रहनि था। नीगर जी अमड़ ऐं पीउ आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त ज़ालिम ने अहिड़ो मारियो आहे मुंहिंजे बचे खे, हड़े लाइ कीअं घुटा ॾेई मुंहिंजे बचे खे तेज़ाब हणी मारियो आहे। मुंहिंजो मासूम बचड़ा गुनाहगार कोन हो, कंहिंजो न दुश्मन हो। ज़ालिमनि बेदर्दी सां क़त्ल कयो आहे ऐं नामालूम माण्हू आहिनि जिन बि क़त्ल कयो आहे वॾा ज़ालिम आहिनि। उन जी जेको आहे सो मुल्ज़िम पकड़िया वञनि, उनखे सज़ायूं ॾिनियूं वञनि, मूंसां इंसाफ़ कयो वञे। क़त्ल थियल नीगर जे सोग वारनि सां तेज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बेगुनाह बेदर्दीअ सां क़त्ल थियल नीगर जे हक़ी क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आणे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोर जाम।